घोड़की जमायत सालिहीन तालके घोड़की पारां सालियाना जलसो जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक बाहू कॉन्फ्रेंस पब्लिक पार्क घोड़की में मुनक़द कई वई, जंहिंमें रूहानी पेशवा मेंबर इस्लामी नज़रियाती काउंसिल पाकिस्तान नाज़िम आला जमायत अहल सुन्नत पाकिस्तान अमीर जमायतुल सालिहीन साहिबजादा पीर मोहम्मद ख़ालिद सुल्तान अल क़ादरी सरवरी बाहू ख़िताब कंदे चयो त रबीउल अव्वल शरीफ जो महीनो बाबरकत महीनो आहे, जंहिंमें अल्लाह जो आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन कायनात में आया। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां असांखे ईमान जी दौलत नसीब थी। जश्न ईद मिलादुन नबी मल्हाइण असांजे ईमान जी निशानी आहे। आशिक़ाने रसूल क़यामत ताईं नामुआसे रिसालत जी हिफ़ाज़त कंदा रहंदा ऐं जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाईंदा रहंदा। हुन चयो त हिन मुक़दस महीने में मुसलमाननि खे घुरिजे त हू वधि खां वधि इबादत कनि, दुरूद पाक जी कसरत ऐं मिलाद जूं महफ़िलूं मुनक़द कनि। दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी लाइ क़ुरान पाक ऐं रसूल अकरम जिन जे ॾिनल वाट ते हलनि, उन खां अॻु मशहूर नात ख़्वान नवाब अली चाचड़, सलमान ख़ासकेली, ज़ुल्फ़िकार अली सुल्तानी, हाफ़िज़ नज़ीर अहमद दायो ऐं ॿियनि हदिया नात पेश कई। इन मौक़े ते ख़ैर मोहम्मद कोलाची, न्याज़ मोहम्मद सुल्तानी, ग़ुलाम नबी कोराई, जाफ़र अली दायो, इलियास मेहर सुल्तानी, वसीम अकरम काज़ी, तौफ़ीक़ सुल्तानी ऐं ॿियनि जलसे जे इंतज़ामनि जी निगरानी कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।